सॼी सिंध एकता ॾियारो मंशात का पाक सिंध जे सिरे हेठि मल्हाइण लाइ पुरजोश। कराची समेत नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं थियल। कराची में मुख्य तक़रीब YMC रोड ते थींदी। मंझंदि 12 वॻे खां राति 8 वॻे ताईं तक़रीबूं जारी रहंदियूं। नाम्यारा रागी फन जो मुज़ाहिरो कंदा जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अॻुवाणी में मलिर प्रेस क्लब खां रैली कढी वेंदी। शहर जे ॿियनि इलाइक़नि मां रैलियूं कढी वेंदियूं। सखर, हैदराबाद, लाड़कानो, नवाबशाह ऐं मीरपुर ख़ास में रैलियूं कढी वेंदियूं। तक़रीबुनि में नाम्यारा फनकार फन जो मुज़ाहिरो कंदा मलिर, जामचोरो, ठट्टो, सजावल, बदीन, टंडो, मोहम्मद खान ऐं टंडो लहर में एकता जूं रैलियूं कढी तक़रीबूं कोठाई वेंदियूं। मटियारी, सांगड़, नौशरो फिरोज़ ऐं दादू में बि एकता जूं मुख्य तक़रीबूं प्रेस क्लब वारियूं थींदियूं। तयारियूं मुकमिल। नाले वारा फनकार फन जो मुज़ाहिरो कंदा खेरापुर, शिकारपुर, कंबर, शदादकोट, कशमोर, कंदकोट, जेकाबाद ऐं घोटकी वासी बि एकता ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण लाइ पुरजोश। उमरकोट ऐं थरपारकर में एकता जूं रैलियूं ऐं तक़रीबूं थियल। एकता ॾियारे जी आज़ादी लाइ रैलियूं ऐं मंच कचहरियूं। मीरपुर ख़ास में ऐवान सहाफ़त पारां हैदराबाद रोड, जैमखाने खां स्टेशन चौक ताईं ॾांद गाॾियुनि ते रैली। नौजवाननि पारां सिंधी टोपी, अजरक ऐं पटका पाए रैली में शिरकत। टंडो मोहम्मद खान, मीरपुर साकरो, आख़िरी चौदगी, बान सैदाबाद, टंडो बागो ऐं सठ मेल में सियासी समाजी अॻुवाणनि पारां जागृता रैलियूं कढी वयूं। वॾे अंग में नौजवाननि जी शिरकत। शदादकोट में नौजवान इताद पारां मंच कचहरी कोठाई वई। फनकार गुलाम शबीर अब्बासी ऐं ॿियनि सिंध जा गीत ॻाए नौजवाननि खे झुमाए छॾियो। मज़ाहिर फनकार अकबर उतरादी माण्हुनि खे खिलाए कीरो करे छॾियो। ओ जिए लतीफ़ साईं, जिए लतीफ़, हा जिए लतीफ़ साईं, जिए लतीफ़, हक जो लतीफ़ सोणो शाहो लतीफ़, सिंध जो लतीफ़ सदा शाहो लतीफ़। आई सामी ऐ सचल जी धरती, अयाज़ बुखारी ताजल जी धरती, तुझे मथाओ आहे मान सिंधड़ी, तुझो मथाओ आहे मान सिंधड़ी। सिंध मुंहिंजी अम्मा तुंहिंजे मथां छाल की छाल का हिकु कलम हिकु मां कीअं पूरो पुछे। ससवीअ जे सूरनि जो सहारो आहे सिंध, मायूसी मारवीअ जो मुल्क आहे सिंधी सभा जड़ा सभु जीअ जीअ जाय हुजनि। अल्लाह तंबूर ते ज़बान, साज़ ते अल्लाह तंबूर ते ज़बान, ज़िक्र करते जो जेको मटा पंहिंजो पा उन जी वाखाण कयां कहिड़नि लफ़्ज़नि सां। हिते पल पल खे तो पाप बणाए, हिते पल पल खे तो पाप बणाए, हिन पाप नगर जी ॻाल्हि न करे। हिते सोच छंदो तो साहु मुंहिंजे, हिते लोच छंदो तो दम घुटजे। हिते ॾाढो आहे ॾाढो दमर, हिते ॾाढो आहे ॾाढो दमर। कीअं रस्ते वेंदे आख़िर कहिड़ो देस आहे मुंहिंजो, आख़िर कहिड़ो देस आहे मुंहिंजो। मूं त चयो मां सिंधी आहियां, सिंधड़ी जिंदड़ी देस आहे मुंहिंजो, सिंधड़ी जिंदड़ी देस आहे मुंहिंजो। मुखी गोल शहज़ादी वॾिया सिंध जी वादी, असां रमतन फ़क़ीरनि जा ठिकाणा केतिरा आहिनि। ॾिसी थो लाड़ जे पट में गुलाबी मुंहुं मलियूं आहिनि, जिनी जादू चढ़िया आशिक बुराणा केतिरा आहिनि। रुको तो आ ॿुधो नालो तमाची जाम हिकिड़े जो, मगर आशिक तनूरी ते मुहाणा केतिरा आहिनि। अञा हिन सिंध में अचणा न ॼाणा केतिरा आहिनि, न ॼाणा केतिरा आहिनि। एकता ॾियारो मल्हाइण लाइ ॿारनि जो जोश ऐं जज़्बो बि ॾिसण वटां। तक़रीब में अजरक, टोपियूं ऐं पटका पेरे भरपूर नमूने शिरकत। गीतनि ते झुमरियूं, टेबलोस पेश करे ऐं शाइरी ॿुधाए सिंध अमरसा, मोहब्बत जुज़ार, फैज़गंज, ठरीमीरवा, कुंडरी, यारुलुन ऐं सिंजोरो जे स्कूलनि में एकता तक़रीबूं। जरवार, कानपुर मर, बेराम, ठुल्लो, टंडो बागो में बि एकता तक़रीबूं। नवाबशाह, सेवण, मोरो, कंबर, उॾेरोलाल, डीपलो ऐं मलकानी शरीफ़ में बि तक़रीबूं कोठायूं हुयूं। शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां टेबलोस पेश करे गीतनि ते झुमरियूं। खाणोठ, नओं कोट, आदिलपुर, खोरवा, ठट्टो, नबीसर रोड ऐं ॿियनि शहरनि में बि तक़रीबुनि दौरान शागिर्दाणियुनि ऐं शागिर्दनि पारां टेबलोस पेश करे गीतनि ते झुमरियूं। नौशरो फिरोज़ में मंशात का पाक सिंध जे सिरे हेठि शानदार एकता तक़रीब। नाम्यारे फनकार सदाकत वसड़ू, एजाज़ खासकली, रेशमा परवीन ऐं ॿियनि फनकारनि सुर विखेरे नौजवाननि खे झुमाए छॾियो। मज़ाहिर फनकार मामा लालू माण्हुनि खे खिलाए कीरो करे छॾियो। तक़रीब में सियासी समाजी अॻुवाणनि ऐं वकीलनि समेत शहरनि जी वॾे अंग में शिरकत। अॻूणे MPA सैद मुराद अली शाह
ख़ालिद मसूद जना, इंजीनियर मुमताज़ चांडियो SSP रोहल कोसो ऐं ॿियनि अॻवाननि चयो त एकता ॾियारो मंशात खां पाक सिंध जे सिरे हेठि मल्हाइणु हिकु बहितरीन पैगाम आहे। मंशात समाज खे उॾई जियां खाई रही आहे। हिकु आवाज़ थी मंशात ख़िलाफ़ आवाज़ उथारणो पवंदो। सुभाणे एकता ॾियारो टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार सां गॾिजी भरपूर नमूने मल्हाइण जा वचन। ऐं हिन दफ़े जेको असांजो जेको इहो स्लोगन आहे, जेको उनवान आहे, मुंहिंजे ख़्याल में सभिनी सालनि खां वधीक जेको हीअ आहे, नशे खां पाक जेका असांजी धरती आहे, मनशियात खां पाक जेका असांजी धरती आहे, इहो तमामु हिकिड़ो बहितरीनु मैसेज आहे। तव्हां इहो कमु कयो आहे त ॾाढो सुठो कमु कयो आहे। हिननि में ॾाढी मदद थिए थी ऐं ॿिया बि माण्हू हिननि में मोटिवेट थिए था। असांखे हिन जे लाइ जेको आहे वॾी कोशिशि करणु घुरिजे। जेको अली काज़ी साहब जेको ही मैसेज ॾिनो आहे, छो जो तव्हां ॾिसो त ही नासूर असांजे नौजवान नसुल में एॾो त हींअर फैलिजी वियो आहे जो तइलीम बर्बाद थी वई आहे। मुआशरे में को जेको आहे सो माण्हू सुख जो साह नथो खणी सघे। ऐं जो अॼुकल्ह जो नौजवान जेको आहे असांजे मंशात में तमामु घणो विचरी वियो आहे ऐं अलाह करे उनखे इहा निजात मिले सुठी। परॾे में बि सिंध जी एकता जे रंगनि जी बहार। सऊदी अरब जे शहर जिदा ऐं ताइफ में शानदार एकता जूं तक़रीबूं। नौजवाननि पारां अजरक ऐं टोपियूं पाए सिंध जे गीतनि ते झुमरियूं। सिंध सां वफ़ा जा वचन। सिंधी संगत बहिरीन पारां बि एकता तक़रीब कोठाई वई। नाम्यारे रागी तुफ़ैल संजरानी गीत ॻाए नौजवाननि खे झुमाए छॾियो। अॻवाननि चयो त अजरक ऐं टोपी असांजो शान आहे, भली किथे बि रहूं पर दिलि सिंध में धड़के थी। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस तौर हलफ़ खणी वरितो। गवर्नर कामरान टिसूरी जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत खां हलफ़ खणायो। गवर्नर हाउस में तक़रीब कोठाई वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह, घर वज़ीर ज़याल अंजार समेत जजिस ऐं वकीलनि जी वॾे अंग में शिरकत। ख़ैबर पख्तूनख्वा में सिक्योरिटी फोर्सिस जे ॿिनि धारदार करवाइन में 9 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि टांक में ॻुझे इतला ते ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾे वठि दौरान 7 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। लकी मरवत में बि ऑपरेशन दौरान 2 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। हथियार ऐं धमाकेदार मवाद हथ। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं घर वज़ीर मोहसिन नक़वी पारां कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। PTI बानी जी सुञाणप पाकिस्तान दुश्मन आहे। DG ISPR मोहताज ज़ुबान इस्तेमालु कई। मूंखे आज़ादी आहे सिर जो जवाबु पथर सां ॾेई सघां थो। अहिड़े क़िस्म जो रवैयो अख़्तियार कयो वेंदो त अहिड़ी ज़ुबान इस्तेमालु कई वेंदी। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जूं सियालकोट में मीडिया सां ॻाल्हियूं। ख्वाजा आसिफ चयो त PTI बानी जी भेण गैर सियासी आहे। हुन भारती मीडिया ते जेका ॻाल्हि कई उहा को पाकिस्तानी करे सघे थो। भारत ख़िलाफ़ जंग दौरान बि PTI बानी फ़ौज जी क़यादत खे निशानो बणाईंदो रहियो। माज़ी में असां बि फ़ौज ते तनक़ीद कई पर मुजाहिदनि ऐं शहीदनि जे हक़ में आवाज़ उथारियो, तालिबान जे हक़ में आवाज़ न उथारियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ जो सभ खां वॾो कारनामो मुल्क खे एटमी ताक़त बणाइणु आहे। पाकिस्तान जेकॾहिं एटमी ताक़त न हुजे हा त जंग में हालतूं मुख़्तलिफ़ हुजनि हा। गुजरावाला में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त सॼे मुल्क में नून लीग जो नारो बुलंद थींदो। नवाज़ शरीफ़ जी ख़िदमतुनि खे तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत गनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी जी ज़मानत रद्द करे छॾी। कुझु ॾींहं अॻु अदालत गनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी जी दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल केस में ज़मानत मंज़ूर कई हुई। गनी अमान ऐं सरमद मीरानी जे वकीलनि चयो त हाई कोर्ट में पटिशन दाख़िल करे रहिया आहियूं। ऐं मीरवा घोड़चाणी में निगर अमून भील जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज। आल मीरवा घोड़चाणी नौजवान इत्तेहाद, मीरवा घोड़चाणी ट्रस्ट ऐं भील बिरादरी पारां रैली कढी वई। वॾे अंग में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि शिरकत कई। अॻुवाणनि चयो त मासूम अमून भील जे क़त्ल में मुलस जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे।